अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुख कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया समूरी सिंध जियां ज़िले उमरकोट में सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं समाजी अॻवाननि शहरनि जो एहतजाज। सिंधु दरिया मां केनाल कढण सबबि सिंध जी ज़राअत ऐं माशियत खे सख़्त ख़तरा लाहक़ आहिनि। अॻवाननि जो ख़िताब इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे उमरकोट मां यूसुफ आसखण मंगरियो। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबादगारनि, वापारियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतजाज कया। समूरी सिंध जियां ज़िले उमरकोट के 4 तालुक़नि कुंदरी, सामारो, पितोरो समेत ढोरनारो, छोर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त सिंध जे अहम आबी वसीलनि खां पाणी निकाले पंजाब जे इलाइक़नि खे आबाद कयो वञे पियो, जंहिं सबबि सिंध जा आबादगार ऐं वापारी तबाह थी वेंदा। ज़िले उमरकोट में मुख़्तलिफ़ समाजी पार्टियुनि जहिड़ोक फंक्शनल लीग उमरकोट ज़िले, जनरल सेक्रेटरी लियाकत जुनेजो, जॉइंट सेक्रेटरी फंक्शनल लीग सूबा सिंध गुलाम नबी मंगेरियो, SUP ज़िला उमरकोट के सदर हाजी सांद, जमियत उलमा इस्लाम जे अॻवान यूसुफ समेजो, PTI मीरपुर ख़ास डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी लेखराज माली, अवामी तहरीक जे अॻवान दशरथ कुमार, MSF ज़िला उमरकोट जे सदर फ़कीर मोहिब मंगेरियो ऐं ॿियनि सिंधु दरिया बचाव तहरीक जे एहतजाज में शिरकत करे ख़िताब कंदे चयो त सिंध जा आबादगार अॻे ई पाणी जी खोट सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं पाणी सिंधु दरिया मां वधीक केनाल कढे असांजे इलाइक़नि जी ज़राइत खे ख़तमु कयो पियो वञे। उन सां न रुॻो ज़रई ज़मीनूं बंजर थी वेंदियूं पर लखें माण्हुनि जी बेरोज़गार थी वेंदा। हिननि चयो त हीउ अमल सिंध जे अवाम सां सिधो ज़ुल्म आहे, जंहिं जा नतीजा संगीन हूंदा। हिननि चयो त जेकॾहिं सिंध जे पाणी जे हक़नि जी पामाली जो सिलसिलो जारी रहियो त सॼी सिंध मुतासिर थींदी ऐं रोज़गार जो को बि ज़रियो न रहंदो। मुज़ाहिरीन मुताबिक़ दरिया सिंध लाइ ज़िंदगी जी अलामत आहे। जी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।